एक तारीख़ हो मलीर सिंध जो गुलसन किरदार हो। गुलसन जे लाइ मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जेके आउं बयानु करां। गुलसन अवां जो चवण आहे त लालणो करे, पर असांजे दिलनि में ज़िंदा आहे। उन हमेशह हिकु कठ जमा कयो, क़ौमी काज हुजे या कहिड़ो बि प्रोग्राम हुजे, सिविल सोसाइटी जो या लैंड कब्ज़ा माफ़िया या किताबनि जा मेला हुजनि, उते कठ जमा कयईं। उते सिंध जा माण्हू जेके हर हिकु ग़रीब मज़लूम ऐं सियासी उन्हनि सभिनीनि खे जेको दावतूं पिणु घर घर वञी ॾियारींदो हो ऐं असां उनजो वर्क कंदा हुआसीं। असांजो हिकु बहितरीनु ऐं प्यारो साथी हो ऐं असांखे शऊर ॾींदो, असांखे ईअं सुठियूं सम्झाणियूं ॾींदो, असांखे ईअं चवंदो त अवां हिकु जेको सो अॻिते वधो, जिदोजहद करे ऐं पंहिंजी इन मलीर जे लाइ पंहिंजे मसइलनि खे उजागर करियो, अहमियत करियो। उनखे अलावा गुलसन जेको उहो किरदारु असां ख़ुशनसीब माण्हू उहा हुआसीं जेके बिला जवाज़ ऐं सिंध हुकूमत जेको बहरिया टाउन जी में जेकी छड़ताव थियो खे जेके जलाओ गिराओ थियो, उन में बि उनखे 33 एफआईआर में नामज़द करे केस में कयो असां सां गॾु। छो जो लेखक हिकु सिंध जो हो, उनखे नॉमिनेट करणु असां मज़म्मत कईसीं त पर उन खां वजूदु असांखे हौसलो ॾींदो रहियो त इन केसनि जी परवाह न आहे, असां पंहिंजे मलीर जे बका लाइ, सिंध जे बका लाइ जिदोजहद कंदासीं। ऐं गुलसन असांखे माना हर वक़्तु गॾु हो। असां कहिड़ो बि प्रोग्राम कंदासीं, बसि असां भले सिर्फ़ु सोशल मीडिया ते ईंदा हुआसीं त असांखे उनखे ॾिसी करे असांखे पुॼंदो। ऐं उनखे अलावा कहिड़ो बि प्रोग्राम हुजे या बेटा पेश करण जो हुजे या किताब जो हुजे, असांखे स्पेशली दावत ॾेई यादि कंदो। गुलसन हिकु तारीख़ आहे। गुलसन जहिड़ा माण्हू ॿीहर थी सघे न सिंध में, असांजे हिन में धरती ते पैदा थी सघनि। गुलसन जी जेतिरी तारीफ़ कई वञे घटि आहे। गुलसन हिकु सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾिनो, नौजवाननि खे, त सिंध जे जेके किताब उहे पुराणा क़दीम आसार क़दम क़दम पेर उहे जेके वरिसा उहे ॻोल्हींदो हो त किथे किथे आहिनि, तारीख़ छा आहे, तारीख़ी क़ब्रिस्तान माग, उन्हनि ते नज़रसानी करणु, उन्हनि खे लिखणु, उन ॿ तरीक़े सां कमु करणु, हिकु अमल मैदान ऐं ॿियो किताबुनि ते लिखणु। इहो हिकु वॾो किरदारु हो उनजो। उहो हिन वक़्तु करणु तमामु मुश्किल आहे, जो हर माण्हू नथो करे सघे। जीअं असां उन सां गॾु हलियासीं त असां ॾिठो त वॾी हिकु महिनत करे वियो ऐं पंहिंजो जेको हर सॾ ते पहुचंदो, ऐं असांखे उन मां हिकु वॾो शऊर ऐं सबक़ु हासिलु थियो त जेके किताब लेखक मौखिक हूंदा आहिनि उहे ई असांजो असासो आहिनि, असांजो शऊर आहिनि, नौजवाननि जो हिकु सम्झ जो रायो आहिनि। महिरबानी सर्वर साहिब।